जो तो कमरो आए उनमें मां के कुटा लेकिन फेसबुक पर चली दो साहब 5 मिनट नहीं सका फेसबुक को बगैर से 5 मिनट नहीं सका ये फेसबुक वाले देना मोटे नंबर तो मां केटा वाले वक्त से हम जो घंटे वाले केटा कमेंट आया होता मारे कान खोले खुद 50,000 डी डंड थी 50,000 पे डंडा मां के कबूल फेसबुक हलाई वनी फेसबुक हलाई तो कबूल डेट लगे डंडा भरी तू लेकिन मां फेसबुक अरे कमदार मिटो दे हाल वाल फसल जो भोतार माशाल्लाह फसल जबरदस्त थियो आ हिन दफे ठक तहांजा लही वेंदा वाह 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 हा भोतार वाह वाह जी केड़ी गाल आई अच्छा जी मेहनत आ वडी मेहनत कई थी से कूड़ ना है ए ॾिसो साईं त हे पक अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं बिजली कटे है ना बिजली कटिया न कुंडी ते ओई मीटर हुयो साईं उयो तो कुंडी पापा मीटर जो दौर अची वा कुंडी कुंडी जो दौर ना है वनी मीटर हणायो हाने दौर आहे कुंडी जो साईं गरीब माण्हू काॾे वञे गरीब माण्हू बा पांच मेहनत करे न गाणे जा हिते वडेरे वाटो कम रखियो आ जा वाता माण्हू ले काडो भोतार हिकड़ो अर्ज तो तवा मुंजो केड़ो अर्जा सोना 300 रुपया जो मुके दीजो छोरा काल वरता थी 300 वरी आज भोतार पैकेज खत्म थी वियो आ कराइणो आ चंद्रा कंदे सुनियो जे फसल पुजे सही अञा भोतार साईं असांखे त तव्हां चवंदा पिया मीटर हणायो तव्हां कहिड़ा पोइ वरी मीटर हणाई वठाओ लॻियो त कुंडियूं पयूं अरे चंद्रा असा दे एसी लगा ले तो एसी लगा ले एसी मां गरीब वटि काॾो आयो न तो वनी मीटर हणायो थी उतर भोतारन सां इहे ॻाल्हाइबो बेकार माण्हू सफा केड़ा केड़ा भोतार चंदा समझ नथी अचे अस्सलाम वालेकुम वडेरा वकर खान बादशाह जो खैर बा खैर खैर की अचण थियो आ साईं मां तोखे ख़बर आ पंहिंजे ॻोठ जो चङो मुड़सा हा से वदो चंगो ॿुधाए मसलो छा आहे इहो छोरो इहो पोपट खान साईं फेसबुक ते मां फोटू रखां तो मांखे वॾो बेइज़्ज़ो करे तो मांखे हिन को फ़ैसिलो वठी ॾे ये पोपट हा साईं इहो पोपट खान अरे अरे वनेस मिठू खीले वठी चे हा भोतार हीअं में हीअं मोटी आयो ते तो वडेरो वकड़ खान चे तो जल्दी जल्दी पहुंच जुती न हुजे पेरन में ते पहुंच जी जी भोतार जी हा तूं लेने को दागो ॾेखार साईं हुन जी औकात ई न आहे असां सां ॻाल्हाइण जी साईं हुन जी ॾिस ग़रीब माण्हू साईं असांजी बेइज़्ज़ती करे फली ना ॾिसो ता ॻाल्हायूं ता छो एक्चुअली मां चाहतो हुयमि वडेरा वक्कड़ खान सलाम छो सही खैर खैर वे खैर त आहे असां ग़रीबन खे अॼु यादि कयो अथव पता ये तो ते दाई आयो आ दाई से मां वरी जो केड़ी मेयूं चोरी कयूं आ या बकरियूं चुरायूं आ या ज़मीन ते कब्ज़ो कयो आ मां ग़रीब जी केड़ी दाह ते आयो आ मैं चोराया जा ज़मीन ते कब्ज़ो करिया वा अलॻि ॻाल्हि हुई तूं मांजी फेसबुक ते बेइज़्ज़ती करे तो दुनिया ॾिसे थी दुनिया केड़ी बेइज्जती कई आ नहीं फेसबुक है भी हलाए तो मां भी हलाए तो इनमें को गुनाह न है साईं फेसबुक फ़ैसिलो वठी ॾे बाबा हाणे ॻाल्हि ॿुधो इन जूं ॻाल्हियूं ॿुधऊं त मसलो छा आहे हा ॿुधाए तूं साईं मां फोटू रखां तो हा मां छा आहे तोखे ॿुधायां बेइज़्ज़तियूं ॿुधाए न ॿुधाए साईं हाणे हिकु मिसाल हा आहे तूं रखे पंहिंजो फोटू फेसबुक ते हा रखी हा मां जो तोखे लिखां उन फोटू ते लांती कुत्ता कमीना भोला टेणा दुली अरे चए छा साईं मिसाल ॾियां थो मिसाल साल ॾियां थो इन साईं मुंहिंजे फोटू ते ही हमरा इन लिखे थो ग़लति ये वे साईं हाणे तव्हां शिकिल ॾिसोसि तव्हां शिकिल ॾिसोसि गौर सां इन्ही शिकिल ते हाणे मां नाइस लिखां ब्यूटीफुल लिखां या सुपर लिखां ठहंदी शिकिल ॾिसोसि न ये सही चए साईं तुंहिंजे मुंहं ते केॾो रद फद ॻाल्हाइबो ना बाबा ॻाल्हि इहा तव्हां उहो जेकी ॻाल्हि करे थो या पहिरें तोखे कमेंट्स इन सुठा ॾिना आहिनि पहिरियों हिन भला ॾिना कमेंट मूंखे भला ॾिने उन खां बाद में हिन जेको आहे इहे कमेंट लिखिया असां साईं इनखे कमेंट्स ॾियूं माना भला बि ॾियूं या जहिड़ा बि ॾियूं हिनी असांखे हिकु कमेंट्स न ॾिनो आहे छो असांखे कुटा खाई आहे तुंहिंजी औकात आहे मां हिनखे कमेंट ॾियां त मुंहिंजी टोई न आहे साईं मां मोटे वारे माण्हू ॻोठ जो चङो मुड़ुसु हे थो असां फेसबुक हलायूं 300 जो पैकेज करायूं हेॾा सारा असां पैकेज पैसा भरूं असांखे छो न ईंदो आहे कमेंट्स साईं अरे बस कर बस समझी वियो मां जेको मसलो आहे सॼो हाणे तो ते ॾंड तूं हिनखे जेको आहे ग़लति ॻाल्हायो आहे कमेंट्स में ठीकु आहे तो ते ₹1,00,000 ॾंड हिनखे ॾियणी थी 2 महीना फेसबुक तोखे न हलाइणो आहे 2 महीना हा फेसबुक न हलाइणो आहे आहे हा फेसबुक मां हलाईंदो मां नहीं भले बंदूक मार ॾिसे थो। फेसबुक हलाईंदो मां बाक़ी ₹1,00,000 मां पियो ॾियो मां पिना व्याजो खणा
कंहिंखो बि वठां मां तोखे लाख रुपया ॾींदो बाक़ी फेसबुक न छॾींदो कमदार मीठो जी बोतार मेरे कमरे में वठी आ थोड़ी तेल मालिश कराए थे हा भले भले ठीक आहे बोतार तू हलो न छॾींदुमि साईं फेसबुक न छॾींदो अरे आओ रे तू इने ॾिठो आहे छा फेसबुक में न छॾींदो भई घणे हिते हथ में जिराए छो हाणे कढियल कर वॾेरो हे घटि आहे ॼण हे डेनो वॾेरो एॾो जो साईं वॾो नालो आहे तुंहिंजो मां त तोखे असुल मञा साईं 5 मिनट का पोइ हालत ॾे जान साईं अॻे दफ़े चोपल गंढाइण में तुंहिंजो नालो खई मां हमरा पर ॾह जी जाते 5 रुपया वठा बाकी चल अरे अरे ते सीधो थी वे दे आ बोतार हाणे पुछा कयो दे आ बंद कंदे फेसबुक ना न कदुम न कंदे न कदुम मां फेसबुक बंद न कदुम मां फेसबुक को मां 2 मिनट न रही सघां साईं मां अरे वठे दी ता 3 नंबर कमरे में वठी वने हाल हाल जल्दी वठ जल्दी लाख रुपया ॾियां थो न साईं तू हाल फेसबुक हलाए ॾे लाख रुपया ॾियां थो अरे गिले सजड़े छा इने कर को मुर्ची कर न खाली कर बड़ो अरे हे जी बड़ो दे हाल हलाइने फेसबुक ॿिए कमरे में तव्हां मूंखे कुटायो हां घणो कुटायो टे कमरे में भी कुटायो है हां चौथो कमरो आहे उनमें मूंखे कुटायो लेकिन फेसबुक न छॾींदो साहब अरे 5 मिनट न रही सघां फेसबुक को बगैर साईं 5 मिनट न रही सघां मना फेसबुक तू हले दे न मुड़ दे नंबर तो मां केतिरो वधे वक्त ध्यान कयो तो हिंदे मां केतिरा कमेंट्स आया हूंदा मारे कान खोले खुद 50000 बी डंड थी 50,000 रुपयो ॾंडा हा। मूंखे क़बूल आहे फेसबुक हलाए वनी फेसबुक हलाईंदुसि क़बूल आहे 1.5 लाख ॾंड भरींदुसि लेकिन मां फेसबुक कमदार जी बोतार फेसबुक एडो भलो आ ते वट मोबाइल हाँ बोतार हाणे भी हलाए दे दे आल सजाद मखणी किए लगो फैसलो आउठो सही फैसलो कयो ई नथी बोतार वकर खान इज्जत मथे जा पैसो इज्जत मतिया इज्जत मथे आ न हाणे फेसबुक जो डाउनलोड कराए फोटो जीअं अपलोड कंदे मां लिखंदो मां नाइसी जात लिखंदो मां लांती कुतो डेनो माना वांगण लूसी इहो 1.5 लाख रुपया हिन को तूं वञी वठ जाए असां पैसो बि छा कंदासीं रे तूं वरी फैसला करणा आज समझ ते सही ना वॾे रोज़ कराईंदो कमदार मिठू दादे न करा कमदार मिठू हां अरे न के वठी वञा ताजी भूख न निकरी वजे अरे बोतार तू मां हो नीचे तो मां तो टाइट न संगत अगर अव्हांखे ही वीडियो क्लिप पसंद आयो है तो असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं घंटी वाले बटन के ज़रूर दबायो जीअं असांजे चैनल जो हर वीडियो अव्हां ताईं पहुची सके। वॾी महिरबानी।